अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल के सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों, तव्हां स्क्रीन ते पिक्चरूं ॾिसी रहिया आहियो त दोलाब ड्रामे जी शूटिंग हली रही आहे वॾे धमाके सां। ऐं दोस्तों, इन्हनि जा बि वॾा सीन अथव, ॾिसो तव्हां स्क्रीन ते। इंशाल्लाह हीउ ड्रामो अहिड़ो आहे जो ज़हर ज़िंदगी, पत्थर दिल ऐं तकरार ड्रामे खां बि भलो आहे। तो तव्हां इहो सम्झी छॾिजो त हीउ ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अथव। उन जी जॻह ते आहे ऐं रिकॉर्डिंग बि उन जी जॻह ते आहे ऐं अदाकार बि उन जा आहिनि ऐं डायरेक्टर बि उन जो आहे। तो इन जे वॾे धमाके सां शूटिंग हली रही आहे मीरपुर माथेले में। तो इन जी शूटिंग हाली मींहं जे करे 2-3 ॾींहं बंदि थी चुको आहे। जॾहिं मींहं त दोस्तों ख़तमु थी वियो आहे, हाणे वरी गप सुके ते इंशाल्लाह वरी इन जी शूटिंग शुरू थींदी। तो अगरि तव्हां कंहिं बि भाउ खे इन ड्रामे में कमु करिणो आहे त फरज़ंद मलिक उर्फ़ खजू सां राब्तो करे इंशाल्लाह हू तव्हांखे कमु ज़रूरु कराईंदा। तो हिन वीडियो खे शेयर कयो जंहिं बि भाउ खे ड्रामे इन जी पसंदि हुजे त उहो ड्रामे में वञी सघे थो। तो तव्हां लाइ हीउ ड्रामो भलो इंशाल्लाह ज़बरदस्त हूंदो आहे। अगरि तव्हां हीउ ड्रामे में एड थींदो त इंशाल्लाह तव्हां मशहूरु थी वेंदो हिकु ई ड्रामे सां। तो पंहिंजो रायो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा त दोलाब ड्रामो तव्हांखे कीअं लॻो। इंशाल्लाह तव्हां हुन जा पिक्चरूं ॾिठनि, इंशाल्लाह तव्हांखे सुठो लॻो हूंदो। त ॿिए पासे जेको पंजनि जो गदार आहे उन जी शूटिंग शुरू थी चुकी आहे, पर उनखे अञा हीरो नाहिनि मिलिया। जॾहिं उनखे हीरो मिलंदा त इन जी शूटिंग वरी धमाके सां वरी बि शुरू थींदी आहे। इन्हनि जा जेके नंढा सीन आहे उहे उन्हनि करे छॾिया। तो दोलाब ड्रामे में हाणे रबन यानी आज़म मेगल जी शूटिंग शुरू थींदी ऐं उम्मीद अली कलवड़ यानी वठो उन्हनि ॿिन्हिनि जी शूटिंग वरी शुरू थींदी दोलाब ड्रामे में वॾे धमाके सां। तो उम्मीद आहे त हीउ वीडियो ॿारनि खे पसंदि